अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां तव्हांजो पंहिंजो दोस्त आवेश खान नाले जो दोस्तों। अॼु मां वीडियो ठाहिण मेन मक़सदु मुंहिंजो इहो आहे त जॾहिं बि तव्हां रंग वठो या कोई बि कलर, मिसाल जो त ऑल पेंट वठो या डिस्टेंबर वठो, त मतिलबु इहा ग़लती न कंदा कयो त जेका लोकल शइ आहे उहा तव्हां चूज़ कयो, उहा तव्हां वठो। तव्हांखे इहा ख़बर न आहे त लोकल शइ मिसाल जो को ऑल पेंट आहे या को डिस्टेंबर आहे, त उहो अगरि जिते तव्हांजी सुठी शइ हिकिड़ी लॻंदी उते तव्हांजो लोकल 2 या 3 या 4 लॻंदियूं। त इहो हिननि जो फ़र्क़ु हूंदो आहे। लोकल शइ अगरि तव्हां वटि सस्ती मिले थी लेकिन तव्हां हुन में ख़र्चु घणो थींदो, हुन में तव्हांजो कलर मज़े न हूंदो, हुन में तव्हांजो मतिलबु पैसनि जो जाम थींदो। हुन खां बहितर आहे त हिकिड़ी क्वालिटी वारी बहितरीनु शइ उहा हिकिड़ी वठी करे ऐं तव्हां उहा लॻायो त जीअं तव्हांजो मतिलबु ख़र्चु सजायो थिए, मतिलबु तव्हांजी शइ जेका उहा रिज़ल्ट ॾेखारे। बाक़ी असां वटि काफ़ी सारा अहिड़ा ग्राहक ईंदा आहिनि जंहिंखे थोरे मतिलबु कॉमन सेंस मतिलबु उन्हनि खे सम्झण में टाइम लॻंदो आहे त लोकल शइ अगरि का तव्हांखे फॉर एग्ज़ाम्पल इहा लोकल शइ आहे, इहा तव्हांखे 100 मिले थी, त इहा तव्हां अगरि तव्हां लॻाईंदव कंहिं शइ खे, दरवाज़े खे या टीयर गार्डर खे, त इहा तव्हांजो अधु लॻंदी ऐं उनजो रिज़ल्ट बि तव्हांखे न मिलंदी। पोइ वरी छा कंदा उहे ग्राहक, उहो क्वार्टर वापसि खणी ईंदा, चवंदा हीअ तव्हां जो दुकान जो दुकान लोकल माल आहे, हे आहे फलाण एक्स्ट्रा त उनजे करे अगरि तव्हां इन जी जॻह ते का सुठी शइ 1200-1300 वारा लॻाईंदव त उहा तव्हांजी माना रिज़ल्ट बि ॾेखारींदी ऐं पाइदार बि हूंदी ऐं तव्हां हुन मां मुतमिन बि थी वेंदो। त सुठी ऐं लो क्वालिटी वारी शइ इहो फ़र्क़ु हूंदो आहे। त महिरबानी करे इहा ग़लती कॾहिं बि न कंदा कयो। थैंक यू।